अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, रब पाक कंदो हमेशह तव्हां शाद आबाद हूंदव। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जे सदिके असांजा बि रब पाक सभु टेंशन परेशानियूं दूरि कंदो। त दोस्तो बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। उम्मीद आहे त तव्हांखे लाज़मी पसंदि ईंदो। त दोस्तो हितां जी मौसम तव्हां ॾिसो, ॾाढी ज़बरदस्त ऐं बिल्कुलु जुड़ाली मौसम आहे। त दोस्तो शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। दोस्तो मौसम जी चेंजिंग जे हिसाब सां मूंखे पंहिंजी तारनि जी करणी आहे देखभाल। मां हितां तार कंदुमि अॼु बिल्कुलु पंहिंजी अलॻि तार मुंहिंजी आहे सरे सां बदल। इतफ़ाक़ा कंहिं महिल बि तार ज़ंगजी सघे थी, सरियो असांजो शार्ट थी सघे थो। इन जे करे मां हितां तार खे जेके बि जोड़ा आहिनि बिल्कुलु टाइट करे ऐं तारुनि खे कंदुमि बिल्कुलु आज़ादु। त दोस्तो पोयनि वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो हुयुमि त मूंखे तार पंहिंजी बिल्कुलु आहे अलॻि करणी। स्टार्टिंग मां घर खां कई आहे। जेका बि तार जिथां बि शक पवंदो उतां मां अलॻि कंदो। बिल्कुलु ट्रांसफार्मर मीटर ताईं मां पंहिंजो सभु तारूं इंशाअल्लाह ताला अलॻि कंदुमि। फ़िलहालु मां जोड़नि खे टाइट करे तार खे छिके कंदुमि बिल्कुलु पंहिंजे घरनि खां मथे। प्लस में जिथे जिथे ख़राबी थींदी मां उनखे बि क्लियर कंदुमि। मां पंहिंजी तार घर खां करे छॾी क्लियर। हिनमहिल मां आयो आहियां पंहिंजे दुकान ते, हिनमहिल मां पंहिंजो शॉप हलाए रहियो आहियां। दोस्तो अॼु को नंढो वीडियो हुयो, उमेद आहे तव्हां सभिनी भाइरनि पूरो ॾिठो हूंदो ऐं तव्हां सभिनी भाइरनि जी तमामु घणो मां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सुठे तरीक़े सां मूं भाउ जी हेल्प करे रहिया आहियो। हेल्प अहिड़े तरीक़े सां आहे तव्हां मूंखे लाइक कयो था, मूंखे सब्सक्राइब कयो था। मां तव्हां सभिनी जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो तमामु इंट्रस्टिंग हूंदो। असां सां गॾु रहिजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर, पंहिंजो रखिजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।